अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन। कराची ऐं हैदरा समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ज़ोराइतो मींहुं हेठियां वारा इलाक़ा पाणीअ हेठि अची विया। कराची में किथे तेज़ त किथे हल्को मींहुं। गुलिस्तान जोहर ऐं गुलशन इक़बाल जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में मींहुं। नॉर्थ कराची, न्यू कराची, सरजानी PECHS जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बि बरसात शुरू थी वई। मौसमियात खाते मूजिबि 18 अगस्त ताईं कराची समेत सिंध जे ओभर वारनि इलाक़नि में मींहं जो इम्कान आहे। कराची जे हेठियां वारनि इलाक़नि में अर्बन फ्लूडिंग जो ख़दशो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में 19 अगस्त ताईं मींहं जो इम्कान आहे। IMF एग्जीक्यूटिव बोर्ड जो इजलास 29 अगस्त ते थींदो। पाकिस्तान लाइ कर्ज़ जे मसौदे जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिबि पाकिस्तान ऐं IMF कर्ज़ मुआहिदे लाइ आमदगीअ जे मसौदे जो शिक वारो जाइज़ो वरितो वेंदो ऐं मसौदे जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। मंज़ूरीअ बाद $1 अरब 17 करोड़ पाकिस्तान खे मिलंदा। रोहड़ी भरिसां भवाइतो हादिसो। मुसाफ़िर कोच कल्टी थी पई। 2 औरतुनि ऐं 4 ॿारनि समेत 8 ॼणा फोत। पुलिस मूजिबि सखर रोहड़ी बाईपास वटि पंजाब खां कराची वेंदड़ कोच ड्राइवर खे निंड अचण सबबि कल्टी थी पई। औरतुनि समेत 5 ॼणनि जा मड़ कोच खे कटे कढिया विया। केतिराई मुसाफ़िर ऊंधी थी वियल कोच हेठां दबियल। इमदादी टीमूं वाक़िए वारे हंधि पहुची वयूं। पंजाब जे इलाक़े जलालपुर पीर वाला वटि मोटरवे M5 ते डाइवो बस ऐं ऑयल टैंकर में टक्कर। 20 ॼणा सड़ी फोत, 6 ज़ख़्मी थी पिया। बस लाहौर खां कराची वञी रही हुई त जलालपुर पीर वाला वटि हादिसे जो शिकार थी वई। टक्कर खां पोइ बस ऐं ऑयल टैंकर खे बाहि लॻी वई। रेस्क्यू रज़ाकार, मोटरवे पुलिस जा अहलकार ऐं ॿिया हादिसे वारे हंधि पहुची विया। ज़ख़्मियुनि खे ॻणतीअ जोॻी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां हादिसे ते दुख जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त खेसि हादिसे सबबि तमामु घणो दुख पहुतो आहे। नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ पेट्रोलियम क़ीमतुनि में वाध जी मुख़ालफ़त करे छॾी। मुस्लिम लीग नून जी नाइब सदर मरियम नवाज़ समाजी राब्ते जी वेबसाइट ते ट्वीट में चयो आहे त नवाज़ शरीफ़ पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जी मुख़ालफ़त कई। नवाज़ शरीफ़ चयो त अवाम मथां ₹1 जो बि बार नथो विझी सघिजे। नवाज़ शरीफ़ फ़ैसिले जी मुख़ालफ़त कंदे गॾिजाणीअ मां उथी हलियो वियो। मरियम नवाज़ चयो आहे त हू अवाम सां गॾु बीठल आहे। पेट्रोलियम इस्लाम जे अघनि में वाध जी मुख़ालफ़त करे थी। इस्लामाबाद हाई कोर्ट में PTI फॉरेन फंडिंग बाबति इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी। PTI जी दरख़्वास्त ते इस्लामाबाद हाई कोर्ट लार्जर बेंच जोड़े छॾी। PTI जे वकील अनवर मंसूर अदालत खे दरख़्वास्त कई त इलेक्शन कमीशन खे PTI ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई खां रोकियो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस आमिर फारूक चयो त हुन लार्जर बेंच जोड़े छॾी आहे। केस जी ॿुधी सुभाणे कई वेंदी। PTI जे वकील अनवर मंसूर
दलील ॾींदे चयो आहे त पीटीआई जिन अकाउंट्स जी मालूमात फ़राहम कई उहे फ़ैसिले में मौजूद ई नाहिनि। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी कंदे केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी। कराची जे सरजानी टाउन ग्रीन बस स्टॉप वेझो 4 इमारत किरी पई। इमारत जे ढेर मां 11 बोहरतनि खे ज़ख़्मी हालत में कढियो वियो। केतिराई ढेर हेठां दबियल हुजण जो ख़दशो। रेस्क्यू ऑपरेशन जारी। कराची जी मक़ामी अदालत आमिर लियाकत जो पोस्टमार्टम कराइण वारो फ़ैसिलो कालादम करार ॾेई छॾियो। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज शर्की जी अदालत आमिर लियाकत जी धीउ दुआ आमिर जी अपील ते ॿुधणी कई। अदालत दुआ जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे आमिर लियाकत जो पोस्टमार्टम करण जो फ़ैसिलो कालादम करार ॾेई छॾियो। मुल्क में कोरोना विघे वधीक 8 ॼणा हयातियूं विञाए वेठा। सिहत जे क़ौमी इदारे NIH जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में 12,237 माण्हुनि जूं टेस्टूं कयूं वयूं, जिन मां 358 माण्हुनि में कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे। NIH मूजिबि मुल्क में कोरोना जे हकारी केसनि जी शरह 2.29% रही। इलाज हेठि कोरोना जे 165 मरीज़नि जी हालत जोगी आहे।